मीरपुर माथेले में मेंगवाड़ बिरादरी जे माण्हुनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त बासर ॻोठ मां लॾाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। मीरपुर माथेलो वेझो ॻोठ पीर मोहम्मद खटियाण जी मेंगवाड़ बिरादरी चेतन दास, भगवान दास, हरिदास ऐं ॿियनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मेंगवाड़ बिरादरी जे माण्हुनि इल्ज़ाम हयो त असां 55 सालनि खां ॻोठ में रहूं था, पर असांखे मुसलसल बासर, नज़ीर अहमद मंगी, कुर्बान मंगी, रमज़ान मंगी ऐं ॿिया हिरासा करे घर छॾण ते मजबूर करे रहिया आहिनि। बशीर मंगी आहे, नज़ीर मंगी आहे, जेको वॾो दहशतगर्द आहे, धाड़े सां जो वास्तो आहे ऐं इहो जेको वाइल्ड लाइफ में पिहान आहे, पटियालो आहे ऐं इन जा वॾा वॾा वास्ता आहिनि ऐं इन मां असांखे ख़ौफ़ आहे त को बि असांजो जानी नुक़सानु थियो त इहो इनखे ज़िम्मेवारु सम्झो वञे ऐं हे वॾा दहशतगर्द माण्हू आहिनि, ख़तरनाक माण्हू आहिनि ऐं ॻोठ में वेही बदमाशी था कनि, कंहिं वॾेरे जो चवणु नथा वठनि। तमामु ख़तरनाक माण्हू असांखे हिननि मां ख़तरो आहे। असांखे जेको आहे कानूनी तहफ़ुज़ ॾिनो वञे। अॼु सुबुह जो मुंहिंजे वॾे भाउ चेतन दास ऐं मुंहिंजे नंढे भाउ हरिदास सां विड़िया आहिनि ऐं ज़ैफ़ुनि सां हुननि बदतमीज़ी कई आहे ऐं हीअ असांखे लॾण था चाहिनि कि हिननि जा वास्ता आहिनि तमामु ख़तरनाक माण्हुनि सां ऐं हिननि खे वॾनि वॾनि माण्हुनि जी पुठ आहे। त हीअ असां नाजाइज़ी असांजी वस वारनि खे अपील आहे त हिननि ते एक्शन खयो वञे ऐं को बि असांजो नफ़ो नुक़सानु थियो। असांजा छोकिरा जेके आहिनि उहे मज़दूर तबिके सां वास्तो रखनि था, दर्ज़ी आहिनि, सुबुह शाम अचनि था पिया हिते ऐं को बि रस्ते में को बि नुक़सानु थियो त उन जा ज़िम्मेवार इहे सम्झा वञनि। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त बासर असां मथां हमला करे जॻह ख़ाली करण लाइ धमकाए रहिया आहिनि। एहतियात कंदड़ एसएसपी घोटकी ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त इंक्वायरी कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।